बारो सिंध ऑनलाइन स्कूल में एक भेरो वरी भरीकार। गुजरल पीरियड में असां दर्जे 5 जी साइंस जो पहिरियों पा पढ़ंदियोसीं, जंहिंमें असां मालूम कयोसीं त जानदारनि जी दर्जाबंदी छो ज़रूरी आहे ऐं साइंसदान जानदारनि जी दर्जाबंदी छो कंदा आहिनि। असांखे ख़बर पई त साइंसदाननि जानदारनि खे 5 वॾनि जमायतुनि में विरहायो आहे, जिन खे किंगडम्स चयो वञे थो। उन्हनि 5 वॾनि ग्रुपनि मां गुज़रियल पीरियड में असां मोनेरा, प्रोटेस्टा ऐं फंजाई किंगडम जे बारे में मालूमात हासिलु कईसीं। अॼु असां उन्हनि 5 वॾनि किंगडम मां सभिनी खां अहम किंगडम यानी एनिमेलिया किंगडम बाबति पढ़ंदासीं, जेको जानवरनि जे बारे में आहे। बारो दुनिया में तरह तरह जा अणगणिया जानवर मौजूदु आहिनि ऐं सभु पंहिंजी बनावट में हिक ॿिए खां अलॻि नज़र अचनि था। उन्हनि जी मुनफ़रद बनावट उन्हनि खे ॿियनि खां घणो मुख़्तलिफ़ बणाए थी। वॾी सूंड वारो हाथी ऐं पितकड़े कुएं में असांखे का हिकु जहिड़ा ई नज़र नथी अचे, पर जॾहिं असां उन्हनि जी बनावट जो तफ़सीली मुताइलो कंदासीं त असां उन्हनि में कुझु हिकु जहिड़ियूं ॾिसंदासीं। अॼु असां जानवरनि में हिकु जहिड़ियूं ॻाल्हियूं जांचे उन्हनि जी दर्जाबंदी कंदासीं। ॿारो, अव्हां ज़रूरु जांच कई हूंदी त अव्हां जे बदन जो कहिड़ो हिसो अव्हां खे सिधो उथी बीहण ऐं वेहण में मददगार साबित थिए थो। जी हा, इहो हिसो तव्हांजी पुठीअ जो करंघो आहे, जेको अव्हां खे सिधो उथी बीहण ऐं वेहण में मदद करे थो। अव्हां जानवरनि जे अहिड़े वॾे ग्रुप जा फ़र्द आहियो जिन खे पुठीअ में हॾो या किरंघो हूंदो आहे। जानवरनि खे 2 वॾनि जमायतुनि में विरहायो वियो आहे ऐं विरहाइण लाइ मुखिया फ़र्क़ु किरंघे वारो हॾो रखियो वियो आहे। जिन जानवरनि खे पुठनि में हॾो हूंदो आहे तिन खे करंघे वारा जानवर या वर्टीब्रेट चइबो आहे, जॾहिं त जिन जानवरनि खे पुठनि में हॾो नाहे हूंदो तिन खे बिना करंघे वारा जानवर या अनवर्टीब्रेट चइबो आहे। समूरा मैमल जानवर, पखी, मच्छियूं, ॾेॾर ऐं नांग करंघे वारा जानवर आहिनि ऐं समूरा कीड़ा ऐं जीत बिना करंघे वारा जानवर आहिनि। ॿारो, अव्हां खे ख़बर पई त साइंसदाननि जानवरनि खे 2 वॾनि ग्रुपनि में विरहायो आहे, जिन मां हिकिड़ा पुठी जे हॾे वारा यानी करंघे वारा जानवर आहिनि ऐं ॿिया उहे जिन में जंहिंजी पुठी में हॾो नाहे हूंदो यानी बिना करंघे वारा जानवर आहिनि। साइंसदाननि करंघे वारा जानवरनि खे संदनि ख़ुसूसियतनि ऐं अलामतनि जी बुनियाद ते वधीक 5 ग्रुपनि में विरहायो आहे ऐं उन्हनि जी दर्जाबंदी कई आहे। जानवरनि जी दर्जाबंदी में मच्छियूं, पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रहंदड़ जानवर, रेणियूं पाईंदड़ जानवर, पखी ऐं मैमल यानी खीर पीअंदड़ जानवरनि जा अलॻि अलॻि ग्रुप जोड़िया आहिनि। करंघे वारा जानवरनि में कुझु जानवर सर्द रत वारा ऐं कुझु वरी गरम रत वारा पिणु हूंदा आहिनि। अव्हां अक्सर सोचींदा हूंदा त सख़्तु सियारे में पाणीअ में तरंदड़ मच्छियुनि खे सीउ छो नाहे लॻंदो, या सख़्तु ऊन्हारे में ॿिरनि में रहंदड़ जानवरनि खे गर्मी छो नाहे महसूसु थींदी। इहो उन करे थींदो आहे जो इहे जानवर पंहिंजे जिस्म जो गर्मी पद माहौल जे हिसाब सां बदिलाइण जी सलाहियत रखनि था। अहिड़ा जानवर जेके पंहिंजे जिस्म जो गर्मी पद माहौल जे हिसाब सां बदिलाए सघनि था तिन खे सर्द रत वारा जानवर चइबो आहे। मच्छियूं, खुश्की ऐं पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रहंदड़ जानवर, रेणियूं पाईंदड़ जानवर सर्द रत वारा जानवर आहिनि, जॾहिं त पखी ऐं मैमल पंहिंजे जिस्म जो गर्मी पद बदिलाए न आहिनि सघंदा, छो त इहे गरम रत वारा जानदार हूंदा आहिनि। ॿारो, जीअं तव्हांखे ख़बर पई त करंघे वारा जानवरनि में खे उन्हनि जी अलामतनि ऐं ख़ुसूसियतनि जी बुनियाद ते 5 ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन में मच्छियूं, पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रहंदड़ जानवर जिन खे एम्फीबिया चयो वञे थो, रेणियूं पाईंदड़ जानवर जिन खे रेप्टाइल चयो वञे थो, पखी ऐं मैमल यानी खीर पीअंदड़ जानवर शामिल आहिनि। इंसान, ढगी, बकरी, घोड़ो, ॿिली, शींहं वग़ैरह जो तालुक़ करंघे वारे जानवरनि जे उन ग्रुप सां आहे जंहिंखे मैमल चयो वञे थो। मैमल जानवर गरम रत वारा जानवर आहिनि जेके बचा ॼणींदा आहिनि ऐं बचनि खे खीर पीआरींदा आहिनि, जॾहिं त झिरकी, कबूतर, कांग, कुकड़, गेरो वग़ैरह करंघे वारे जानवरनि जे पखियुनि वारे ग्रुप जा फ़र्द आहिनि। पखियुनि जा खंभ, 2 टंगूं ऐं चोंभ हूंदी आहे। पखी पंहिंजे खंभनि जी मदद सां उॾामी सघनि था। पखियुनि जो रतु गरम हूंदो आहे ऐं इहे आना लाहींदा आहिनि, जॾहिं त किरड़ियूं, नांग, कुमी, वागूं वग़ैरह रेणियूं पाईंदड़ करंघे वारा ऐं सर्द रत वारा जानवर आहिनि, जिन खे रेप्टाइल्स चयो वञे थो। इन्हनि जानवरनि जी चमड़ी सख़्तु हूंदी आहे। रेप्टाइल्स खुश्की ते आना लाहींदा आहिनि। ॾेॾर बि करंघे वारो जानवर आहे जेको खुश्की ऐं पाणी ॿिन्ही ते रही सघे थो।
ॾेॾर सर्द रत वारा जानवर हूंदा आहिनि, ॾेॾर पाणी में आना लाहींदा आहिनि, अहिड़नि जानवरनि खे एम्फीबिया चयो वञे थो। मच्छूं पिणु कंघे वारा जानवर आहिनि। मच्छूं पाणी में कल्यनि ज़रिए साह खणनि थियूं ऐं पाणी में ई आना लाहींदियूं। सर्द रत हुअण करे मच्छूं पंहिंजे जिस्म जो गर्मीपद बदिलाए सघंदियूं आहिनि। भारो अव्हांखे ख़बर पई त जिन जानवरनि खे पुठे वारो हॾो हूंदो आहे तिन खे कंघे वारा जानवर चयो वञे थो। जिन जे पुठनि में हॾो नाहे हूंदो तिन खे बिना कंघे वारो जानवर चइबो आहे। जीत ऐं कीड़ा बिना कंघे वारा जानवर आहिनि। अव्हांखे जीतनि ऐं कीड़नि जे विच में फ़र्क़ जी ख़बर आहे या अव्हां बि ॿियनि वांगुरु जीतनि ऐं कीड़नि खे हिकु जहिड़ो सम्झो था? कीड़ा ऐं जीत केतिरनि ई ॻाल्हियुनि में हिकु जहिड़ा आहिनि, पर पोइ बि कीड़ा जीत न आहिनि। कीड़ा बिना टंगनि वारा हूंदा आहिनि, उन्हनि जो जिस्म लसा ऐं गोल हूंदा आहिनि। कुझु कीड़नि जे जिस्म ते गुरियुनि जा निशान हूंदा आहिनि। कीड़नि खे वर्म्स चइबो आहे, जॾहिं त जीत कीड़नि खां घणो मुख़्तलिफ़ आहिनि। सभिनी जीतनि खे 3 जोड़ा यानी 6 टंगूं हूंदियूं आहिनि, जॾहिं त कुझु जीतनि जा खंभ पिणु हूंदा आहिनि। जीतनि जो जिस्म 3 हिसनि में विरहायलु हूंदो आहे, जॾहिं त जीत आना लाहींदा आहिनि। ॿारो अॼोके पीरियड में असां जानदारनि जी दर्जाबंदी कंदे जानदारनि जे 5 वॾनि ग्रुपनि मां सभ खां अहम ग्रुप यानी जानवरनि जे ग्रुप जे बारे में पढ़ियोसीं। असांखे ख़बर पई त जानवरनि खे उन्हनि जी आदतनि ऐं ख़ुसूसियतनि जी बुनियाद ते 5 वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जिन में मच्छूं, रेड़ियूं पाईंदड़ जानवर, पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रहंदड़ जानवर, पखी ऐं मैमल जानवर उन्हनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे। असां उन्हनि सभिनी ग्रुपनि जे बारे में तफ़सील सां पढ़ियोसीं। गॾोगॾु असांखे इहा बि ख़बर पई त सर्द रत वारा ऐं गरम रत वारा जानवर कहिड़ा हूंदा आहिनि ऐं गॾोगॾु असां कीड़नि ऐं जीतनि जे बारे में बि पढ़ियोसीं। सुभाणे नए सबक़ सां गॾु वरी हाज़िर हूंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।